अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असीं पढ़ूं पिया सूरत आल इमरान। हाणे 64 आयतूं पढ़ियूंसीं हिन खां अॻु में। हाणे वरी 64 आयत खां पढ़ूं था। ऐं पंहिंजो अहलिल किताब सां यानी नसारा ऐं यहूद ॿिन्ही सां, पर ख़ुसूसन हिते जेको ज़िक्र आहे सूरत आल इमरान में नसारनि सां जेके वफ़द आयो हो नज़रान वञो हुन सां तख़ातुब आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल या अहलल किताब, चओ ए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन नसारनि खे, अल किताब खे, किताब वारनि खे, क़ुल या अहलल किताब तालो, तालो अचो, गॾिजी अचो, सभई अचो, इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम, हिकिड़ो हिकु जहिड़ो कलमो आहे, बराबरि आहे तव्हांजे ऐं असांजे विच में जेको, उन ते तव्हां अची, तव्हां बि अचो असां बि अचूं था उन ते। अल्लाह नअबुद इल्लल्लाह, उहो कहिड़ो आहे कलमो त असीं इबादत न कंदासूं कंहिंजी बि सवाइ अलाह हिकिड़े जे। इहो कलमो हज़रत इब्राहिम जो आहे, हज़रत इसहाक जो आहे, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो आहे, हज़रत मूसा जो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो, सभिनी ईसा अलैहिस्सलाम जो इहो ई आहे त कंहिंजी इबादत न कंदासूं सवाइ अलाह हिकिड़े जे। या अहलल किताबि तालऊ इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम अल्ला नअबुद इल्लल्लाह वला नुशरिक बिही शैया, ऐं उन सां अलाह सां बि कंहिंखे बि शरीक न कंदासूं, हिकु जहिड़ो साथी पंहिंजो नद ऐं ज़िद ऐं मद न कंदासूं। वला नुशरिक बिही शैयन वला यत्तखिज़ बादुना बादन अरबाबा, ऐं अरबाब करे न वठंदासूं हिक ॿिए खे, यानी इंसाननि खे ॿियनि खे रब करे वठूं, अरबाब प्लूरल रब जो। अरबाब पाण वटि सिंध में आहे न अरबाब, पर हाणे उन जी माना रब कान्हनि, उहे वीचारा अरबाब अलाए छो थिया ख़बर न आहे। अरबाब आहे, अरबाब, अरबाब लाॾो जुड़ राति जुड़ंदो। क़ुल या अहलल किताबि तालऊ इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम अल्ला नअबुद इल्लल्लाह वला नुशरिक बिही शैयन वला यत्तखिज़ बादुना बादन अरबाबम मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ, अलाह खे छॾे ऐं ॿियनि खे अरबाब न वठंदासूं, रब न वठंदासूं। फ़इन तवल्लौ, पोइ जेकॾहिं फिरी था वञो हिन ॻाल्हि तां, तवल्लौ, वल्ला वल्लो माना मोड़णु, पंहिंजो पासो फेराइणु। फ़क़ूलू, पोइ उन्हनि खे चओ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़ूलू शहदू, शहादत ॾियो ऐं शाहिदी ॾियो, शाहिद हुजिजो जो असां बि अन्ना मुस्लिमून, त असीं त इन ॻाल्हि जी शहादत ॾेई चुका आहियूं, असीं तस्लीम करे चुका आहियूं, असीं मुस्लमान आहियूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम असांखे मुस्लमान सॾियो आहे, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, हज़रत इसहाक अलैहिस्सलाम, हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम असांखे मुस्लमान सॾियो आहे। मुस्लमान आहियूं जो सरेंडर कयो अथऊं, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू, इन जो हिसो आहे। हिन खां पोइ 65 आयत अचे थी, 65 फरमाए थो या अहलल किताब, अहलल किताब सां अञा मुखातिब, या अहलल किताब लिम तुहाजून, छा लाइ, लिम, लिमा, लिम माना छा जे लाइ, वाए छो, लिम तुहाजून फी इब्राहीम, इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुतलिक़ हुजत छा लाइ था करियो, यानी पंहिंजा दलील उबता सुबता था आणियो, उबता बल्कि
त हज़रत इब्राहिम जेको आहे हू चवंदा यहूदी हो, यहूदी त पोइ थिया हुनजो औलाद वञा, त हाणे पाण यहूदी कीअं हूंदो? हज़रत ईसा इस्लाम जो फलाम ईसा पोइ आयो त ईसाई कीअं हूंदो हज़रत इब्राहिम? त न को ईसाई आहे न को यहूदी आहे, पर मुस्लिम आहे. या अहलल किताबि लिम तुहाज्जून फी इब्राहीम वमा उन्ज़िलति तौरातु वल इंजीलु इल्ला मिन बअदिही. सवाइ इन जे जो मतिलबु तौरात त हज़रत मूसा ते लथो 1500 साल पोइ, हज़रत ईसा इस्लाम ते लथो 3000 साल पोइ, त मतिलबु त 4000 साल थी विया असांखां हज़रत इब्राहिम इस्लाम खे. त उहो कीअं हज़रत इब्राहिम जेको आहे अॻु में हो हिननि ॿिन्ही खां, तौरात वारनि खां बि अॻु में हो त इंजील वारनि खां बि अॻु में हो. इन करे कीअं चइबो त हू तौरात जो फॉलोअर आहे या इंजील जो फॉलोअर आहे. या अहलल किताबि लिम तुहाज्जून फी इब्राहीम वमा उन्ज़िलति तौरातु वल इंजील इल्ला मिन बअदिही अफला तअक़िलून. पोइ तव्हांखे अकुलु कोन्हे को? अकुलु नथा धारियो, सम्झ नथा रखो त कहिड़ी सम्झ आहे तव्हांजी? हज़रत इब्राहिम जेको आहे यहूदी हो, यहूद जेको आहे सो पुटु आहे हज़रत याकूब जो, हज़रत याकूब पुटु आहे हज़रत इसहाक जो, हज़रत इसहाक पुटु आहे हज़रत इब्राहिम जो. त हाणे यहूद आहे, यहूद कीअं थी वियो हज़रत इब्राहिम? ऐं वरी इंजील जेको आहे हज़रत मूसा ते लथो, ईसा इस्लाम ते लथो, त हाणे 2000 साल विच में गुज़री विया हलिया, त हज़रत इब्राहिम वरी ईसाई कीअं थियो? ॿई ॻाल्हियूं ग़लति आहिनि. यानी हज़रत आदम इस्लाम खां दीन जेको आहे सो इस्लाम आहे, मतिलबु त अलाह ताला खे सरेंडर कयो, अलाह ताला जे अॻियां पेश पियो, इहो इस्लाम आहे. इहो कोन त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इस्लाम लथो आहे या हज़रत ईसा ते इस्लाम लथो आहे. हज़रत आदम ते इस्लाम मतिलबु त आदमी मुस्लमान आहे, ऐं पंहिंजो हज़रत नूह बि मुस्लमान आहे, हज़रत इब्राहिम बि मुस्लमान आहे, हज़रत इब्राहिम बि मुस्लमान आहे. मतिलबु इन सेंस में हर वण टिण पखी पखण सभु मुस्लमान आहे, तकवीनी हिसाब सां जो उहे तस्लीम था कनि, सरेंडर था कनि, उन क़ाइदे क़ानून ते हलनि था जेको अलाह ताला उन्हनि जे लाइ मुक़ररु कयो आहे. इन करे अलाह ताला सभु हर शइ खे मुस्लमान सॼो आहे. जेके बि आहे धरती ते, आसमान ते, ज़मीन ते, सभई मुस्लमान इन सेंस में आहिनि, तकवीनी या अख़्तियारी. पर जेको कुफ़्र करे त इंसानु करे सघे थो, जिन करे सघे थो, ॿियनि खे वण टिण खे, पखी पखण खे, सिज खे, आसमान खे, चंड खे, ज़मीन खे, धरती खे को अख़्तियार कोन्हे को. इन करे उहे तकवीनी मुस्लमान आहिनि, इस्लाम ते आहिनि, यानी अलाह जे क़ानून ते हलनि था. ऐं उन खां पोइ फरमाए थो हा अंतुम हाउलाए हाजजतुम फीमा लकुम बिही इल्मुन फलिम तुहाज्जून फीमा लैस लकुम बिही इल्म वल्लाहु यअलमु व अंतुम ला तअलमून. फरमाए थो जो तव्हां उहे आहियो, हा अंतुम हाउलाए जेके हाजजतुम फीमा लकुम बिही इल्म, जो झगड़ो कयो था अथव उन में जंहिंजो तव्हांखे आहे इल्मु, यानी तो तौरात जो इल्मु आहे या इंजील जो इल्मु आहे जेको तव्हांखे, हुन में बि झगड़ो कयो था. पर फलिम तुहाजून फीमा लैस लकुम बिही इल्मु, पर उन ॻाल्हि में छा लाइ था झगड़ो कयो जंहिंजो तव्हांखे त को इल्मु ई कोन्हे को. यानी suppose you are supposed to have knowledge of Taurat, but you have defective knowledge. जो सम्झो था त हूद अलैहिस्सलाम जेको हज़रत लिवी जे औलाद वञा आहे, जेको हज़रत याकूब जे औलाद वञा आहे, सो फलाणे इन 1500 साल पोइ हज़रत इब्राहिम खां लथो, पोइ आयो, पोइ पैदा थियो. हाणे उन जे दीन ते सभई यहूदी सॾाईंदा, पाण असीं यहूदी आहियूं छो जो हूद जे पोयां आहियूं असीं. पर सभई यहूदी बनी इसराईल मतिलबु सभु यहूदी कोन को, मतिलबु त दीन खणी सभु यहूदी बनायो अथऊं हाणे, पर मतिलबु त दीननि जो यहूदीअत जो दीन कोन्हे को. पोइ जंहिं ॻाल्हि जो तव्हांखे इल्मु न आहे तंहिं ते झगड़ो छा था कयो? यानी इल्मु त तव्हांखे एतिरो ई आहे जो मा कान इब्राहीम यहूदियम वला नसरानियन
हाणे सॼी ॻाल्हि खे पधिरो थो करे, मतिलबु त सही सिधनि लफ़्ज़नि में त हज़रत इब्राहिम न को यहूदी हो न को नसरानी हो, यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पंहिंजो दीन कोन ठाहियो आहे, उहो मोहम्मदी कोन्हे को, या मतिलबु त असीं मोहम्मदी कोन आहियूं, असीं इस्लाम ते आहियूं, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन ते आहियूं। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन उहो आहे जेको ईसा जो अलैहिस्सलाम जो दीन आहे, ईसा अलैहिस्सलाम जो दीन उहो आहे जेको मूसा अलैहिस्सलाम जो दीन आहे, मूसा अलैहिस्सलाम जो दीन उहो आहे जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन आहे। सभिनी जो दीन साॻियो आहे, हज़रत आदम जो दीन साॻियो आहे, पर एवोल्यूशनरी प्रोसेस में गुज़रे थी ॻाल्हि सड़क पर। इन करे अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती वरदीतु अलैकुमुल इस्लाम दीना जी माना सूरत माइदा में जी माना इहा आहे त हिकिड़े एवोल्यूशनरी प्रोसेस में दीन जेको आहे सो गुज़रियो आहे। त आदम अलैहिस्सलाम जी सोसाइटी प्रिमिटिव हुई, त उन लिहाज़ खां मतिलबु त अख़्तियारात हुया, उन लिहाज़ खां अहकामात हुआ। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी प्रिमिटिव सोसाइटी ॿिए लेवल जी हुई, त उन जे अहकामात पंहिंजे लेवल जा हुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो सोसाइटियूं पंहिंजे पंहिंजे प्रोसेस में गुज़रियूं, एवोल्यूशनरी प्रोसेसनि में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाणे क़यामत ताईं सोसाइटी जेका आहे सा फुली डेवलप्ड आहे। टेक्नोलॉजिकल डेवलपमेंट थींदी वेंदी, पर ज़हनी डेवलपमेंट जेका आहे सा सोसाइटी जी डेवलपमेंट जेका आहे सा साॻी रहंदी। हिन खां पोइ फरमाए थो मा कान इब्राहीम यहूदियम वला नसरानियम वलाकिन कान हनीफम मुस्लिमा। हनीफ आहे सिधो आहे, यानी अपराइट, राइशियसनेस आहे हुनजी, हनीफ आहे। यानी हनीफ सॾींदा हुआ जेके माण्हू अलाह जे दीन ते हुआ, पर मूंखे ख़बर कोन हुई त दीन में छा करणु घुरिजे। हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ज़ैद जेको आहे पंहिंजो चाचो हज़रत उमर बिन ख़िताब जो, उहो बि दीन ते हुयो ऐं पंहिंजो इन हनीफ ते, ऐं अबू ज़र ग़फ़ारी जेको आहे सो मतिलबु त इस्लाम में दाख़िलु थियण खां अॻु में हनीफ हुयो। ऐं अहिड़ा घणा जेके माण्हू हुआ, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेको आहे इन सेंस में हनीफ हुयो, छो जो बुत परस्त न हुआ ऐं पंहिंजो ॿियूं जेके रिचुअल्स बुछलाई जा ख़राबी जा जेके अची विया हुआ, उन्हनि खे उन्हनि अख़्तियार न थिए कयो। इन औला الناس بإبراهيم للذين اتبعوا। तमामु वेझा जेके ओॾा जेके हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आहिनि, से उहे आहिनि जेके उन ज़माने में हज़रत इब्राहिम जा फॉलोअर हुआ, संदसि ज़माने जा माण्हू। हिन औला الناس بإبراهيم للذين اتبعوا हुजनि उन जी इतबात कई। वहाज़न नबी, ऐं हीअ नबी अलैहिस्सलाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो उन जे दीन ते आहे परफेक्ट नमूने सां। उहे जेके संदसि ज़माने जा हुआ ऐं हीअ नबी जेको आहे सो उन जे दीन ते आहे। वल्लज़ीना आमनू, ऐं जेके मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणीनि था, हिन क़ुर ते आणीनि था, हिन दीन खे अख़्तियार कयो अथऊं, उहे उन दीन ते आहिनि जेको दीन इब्राहिम अलैहिस्सलाम जो आहे। इन औला الناس بإبراهيم للذين اتبعوا وهذا النبي والذين آمنوا والله ولي المؤمنين। ऐं बेशक अलाह ताला जेको आहे सो दोस्त आहे, परघोर रहण वारो आहे, संभालींदड़ आहे, वली आहे मोमिननि जो। मोमिन जेके बि आहिनि, पोइ हाणे हज़रत इब्राहिम जेके मञींदड़ हुजनि की हज़रत मूसा खे मञींदड़ हुजनि, पर जेकॾहिं मोमिन आहिनि त पोइ सूरत माइदा में वधीक डेफिनेशन आहे त हीअ जेके आहिनि, ऐं सूरत बक़र में ऐं सूरत हज में टे आयतूं इहे आहिनि त भई यहूद ऐं नसारा ऐं फलाणा मजूस ऐं फलाणा जेके बि आहिनि, जेके अलाह ताला जे दीन ते आहिनि, अलाह खे हिकिड़ो करे मञनि था, आख़िरत खे मञनि था वग़ैरह वग़ैरह, त पोइ उहे अलाह ताला पाण ई हुननि जो हिसाबु कंदो। ऐं अलाह ताला उनखे ला यहज़न अलैहिम ला ला तहज़न छा ला ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि खे को ख़ौफ़ कोन्हे, उन्हनि खे को हज़न कोन्हे। त मतिलबु इहे ॻाल्हियूं आहिनि, सूरत बक़र में आहे आयत, ऐं सूरत माइदा में आहे, ऐं सूरत हज में टे आयतूं आहिनि मुख़्तलिफ़। इन औला الناس بإبراهيم الذين اتبعوا وهذا النبي والذين آمنوا والله ولي المؤمنين
वद्दत ताइफ़तुम मिन अहलिल किताब, वद्दत माना पसंदि कंदो, यानी ही विल लाइक, ही विल लव, दे विल लव, जेके अहले किताब आहिनि से पसंदि कंदा त तव्हांखे काफ़र बनाईंदी, इहा ॻाल्हि हिते चवणु थो चाहे। वद्दत ताइफ़तुन, हिकिड़ो ग्रुप जेको आहे अहले किताब जा, जेको चाहे थो त तव्हीं बि काफ़र थियो उन्हनि वांगुरु, जीअं हू आहिनि पाण काफ़र आहिनि तीअं तव्हां बि काफ़र थियो उन्हनि वांगुरु, कुफ़र कयो वञी अलाह जो या नबीअ जो या रसूल जो या दीन जो या आख़िरत जो या छा। वद्दत ताइफ़तुम मिन अहलिल किताब लौ युदिल्लूनकुम, त जीअं तव्हांखे गुमराह कनि, जीअं पाण गुमराह आहिनि, जहिड़े नमूने सां गुमराही जे रस्ते ते पाण आहिनि तीअं पाण बि हुजनि। सभु को चाहे थो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि हू हिंदू आहे त सभु को चाहे थो सभु मुंहिंजा हिंदू हुजनि, हू ॿुध आहे चए सभु को चाहे थो त मुंहिंजा सभु ॿुध हुजनि, हू क्रिस्तान आहे चए थो सभु मुंहिंजा क्रिस्तान हुजनि, हू यहूदी आहे चाहे थो सभु मुंहिंजा हुजनि, ऐं आऊं मुस्लमान आहियां भाई सभु को मुंहिंजो हुजे, मुस्लमान हुजे। वरी शियो चए थो सभु का भाई सभु शिया हुजनि, सुन्नी चाहे थो सभु को सुन्नी हुजनि, हू जेको बरेलवी जेको देवबंदी सभु को चाहे थो मुंहिंजा हुजनि सभई, छो जो आऊं बहितरीनु आहियां। पोइ हाणे इहा ॻाल्हि अलाह ताला खे ख़बर आहे त सभिनी खां कुल कुल ई अमल अलाह शाक ते फ़रबकुम आलम आदा सबीला, त पोइ सभु को बंदि अलाह खे ख़बर आहे त केरु वधीक सभी रस्ते ते हिदायत वारे रस्ते ते आहे। वद्दत ताइफ़तुम मिन अहलिल किताब लौ युदिल्लूनकुम, त जीअं तव्हांखे गुमराह कनि, घणेई चाहिनि था जेके अहले किताब आहिनि उहे पसंदि कनि था तव्हांखे बि गुमराह कनि पाण वांगुरु। वमा युदिल्लून इल्ला अनफुसहुम, पर उहे कंहिंखे गुमराह नथा कनि सवाइ पंहिंजे पाण खे, यानी गुमराह कंदड़ जेके आहिनि से पंहिंजे पाण खे गुमराह वधीक था कनि। वमा यशूरून, ऐं इहा ॻाल्हि हू सम्झनि नथा, इहो शऊर नथा रखनि इन ॻाल्हि जो त असीं पाण गुमराह आहियूं ऐं ॿियनि खे वेठा गुमराह कयूं, उभाईंदा असीं सिधे रस्ते ते आहियूं ऐं ॿियनि खे सिधे रस्ते ते हिदायत वेठा कयूं। या अहलल किताब, हा अञा बि तख़ातुब आहे अहले किताब खे, 70 आयत शुरू थी वई। या अहलल किताब लिम तकफुरून बिआयातिल्लाह, छा लाइ था कुफ़्र करियो, रद्द करियो अलाह जे आयतुनि जो, निशानियुनि जो, मौजज़नि जो। या अहलल किताब लिम तकफुरून बिआयातिल्लाह व अंतुम तशहदून, ऐं हालांकि तव्हां त शाहिदी ॾेई चुका आहियो, तव्हां त शाहिद आहियो, तव्हांखे त ख़बर आहे तौरात जी इंजील जी, ऐं हीअ क़ुर तौरात इंजील में आयो आहे त भई जॾहिं नबी अचनि त उनखे मञीनि वग़ैरह वग़ैरह, त छा लाइ तव्हांखे ख़बर बि आहे तंहिं हूंदे बि तव्हां जेको आहे सो कुफ़्र था करियो। या अहलल किताब लिम तलबिसूनल हक़ बिल बातिल, त बातिल सां हक़ खे छा लाइ गुडमट था करियो, छा जो मिक्स था करियो, छा लाइ मिलाए था छॾियो, तलबिसून लबिस था करियो, छा लाइ मिलायो था हक़ खे बातिल सां, बातिल खे हक़ सां, यानी मिक्स करे था छॾियो हक़ जी ॻाल्हि सच जी ॻाल्हि ऐं कूड़ जी ॻाल्हि। या अहलल किताब लिम तलबिसूनल हक़ बिल बातिल व तख्तुमूनल हक़, ऐं लिकायो था हक़ खे, तख्तुमू ख़तम माना लिकाइण, लिकायो था हक़ खे, यानी छा लाइ था लिकायो हक़ खे, छा लाइ था मिक्स करियो हक़ ऐं कूड़ ऐं सच ॿिनि सभिनी खे। तख्तुमूनल हक़ व अंतुम तअलमून, ऐं तव्हीं ॼाणो बि था, यानी तौरात तव्हां पढ़ियो आहे, इंजील तव्हां पढ़ियो आहे, उनजे बावजूदि तव्हां कूड़ ते बीठा आहियो, संदरो ॿधियो। हाणे कूड़ जेके टई शयूं भई हू जेको सेनिक्लास थो अचे, सेनिक्लास, हाणे कूड़ सभिनी खे ख़बर आहे त भई कूड़ो आहे, हू रखियो छॾीनि सामान राति जो, पोइ ॿारनि खे सुबुह जो चवंदी सेनिक्लास तव्हांजे लाइ ॾेई वियो आहे। ऐं हीउ जेको ॾींहुं मल्हायो अथऊं पंहिंजो 25 तारीख़ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी, उहा बि कूड़ी ॾींहुं, छो हू ॼाओ आहे अक्टूबर वग़ैरह जे महीने में, अलाए कहिड़े महीने में ख़बर न आहे। ऐं पंहिंजो हेॾां वरी हीउ जेको नओं साल जेको आहे उहो बि कूड़ ते बंदि, यानी टई शयूं कूड़ियूं जेके वॾियूं वॾियूं आहिनि जूं टई ॻाल्हियूं आहिनि, सभई टई कूड़ियूं। या अहलल किताब लिम तकफुरून बिआयातिल्लाह
وأنتم تشهدون يا أهل الكتاب لم تلبسون الحق بالباطل وتكتمون الحق وأنتم تعلمون وقالت طائفة من أهل الكتاب آمنوا بالذي أنزل على الذين آمنوا وجه النهار واكفروا آخره لعلهم يرجعون. हाणे के अहले किताब अहिड़ा हुआ जेके पाण में सलाह कयूं त हाणे हीअं करियूं जो हज़रत रसूल पाक सलाह जे मुतलिक़ चऊं त हुन वटि वञूं ऐं चऊं असीं मुस्लमान थिया आहियूं। वरी शाम जो जीअं सुबुह जो ईअं चऊं, वरी शाम जो चऊं त न इहो दीन असांखे ख़राबु थो लॻे, इहो बुछड़ो दीन आहे, सुठो न आहे, असां बसि छॾियोसीं इहो दीन। त मतिलबु माण्हुनि में हिकिड़ो इंतिशार पैदा करण जे लाइ, माण्हुनि खे कंफ्यूजन पैदा करण जे लाइ, भई फलाणो लिखियलु पढ़ियलु माण्हू हो, तौरात जो ऐं इंजील जो साहिबु हुयो, पर पोइ दीन बि अख़्तियार कयईं, पर वरी बुछड़ाई ॾिठाई दीन में, इन करे छॾे वियो हलियो। त अहिड़े क़िस्म जो साज़िश रिथी उन जी ॻाल्हि हिते अलाह ताला हिन आयत में करे थो। हीअ 72 नंबर आयत आहे। वक़ालत ताइफ़तुम, हिकिड़ो ताइफ़ हिकिड़ो माना ग्रुप हुन में अहिड़ो जिन इहो फ़ैसिलो, ईअं त सभई ईअं कयो, पर हिकिड़ो को ग्रुप हुयो ख़ासि जिन इहो सलाह करे मशवरे सां हिक ॿिए सां हीअं कयूं, चई हीअं था करियूं, वारो कयो जो ॾींहं जो सुबुह जो वञूं ऐं चऊं भई असीं त मुस्लमान आहियूं, असीं त वाह 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 मोहम्मद सलाह वसलम भलो माण्हू आहे। पोइ वरी ॿपर जो चवनि न हीअ त मोहम्मद सलाह वसलम सुठो न आहे ऐं हीअ दीन बि अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, ख़राबियूं हिन में सभु आहिनि। पोइ माण्हुनि खे हिकिड़ो शक पैदा थींदो ऐं माण्हू वरी मुर्तद थींदा। त मुर्तद थियण ते ई माण्हू हिमथाइनि था माण्हुनि खे। وقال طائفة من أهل الكتاب آمنوا بالذي أنزل على الذين آمنوا وجه النهار, ॾींहं जो हिसो थोरो वजह वक़्फुरू आख़िरहू, ऐं पोइ वरी कुफ़ुर करियो हुन आख़िरी हिसे में ॾींहं जे लअल्लहुम यरजिऊन, त जीअं इहे दीन तां हटनि, दीन खे छॾे ॿियो दीन अख़्तियार कनि। वला तुमिनू इल्ला लिमन तबिअ दीनकुम, ऐं न मञियो मगर उनखे जेको हले तव्हांजे दीन ते, यानी पाण पंहिंजे दीन ते क़ाइमु रहो ऐं पंहिंजो नसारा जे दीन ते या यहूदीअ जे दीन ते ऐं हिंदूअ जे दीन ते या ॿुध जे दीन ते, पर पोइ ईअं ॿारहं खां चओ त असां दीन अख़्तियार कयो आहे, पोइ वरी शाम जो फिरी वञो चओ त असां छॾियोसीं, इहो दीन ख़राबु आहे, सुठो न आहे। वला तुमिनू इल्ला लिमन तबिअ दीनकुम, जेको तव्हांजे दीन ते हले त तव्हीं बि उनजे दीन मतिलबु उहो पसंदि करियो, बाक़ी ॿियो न। कुल इन्नल हुदा हुदल्लाह, चयो त हिदायत जेका आहे सा अलाह ताला वटां आहे, उहा हिदायत जेका आहे सा अलाह जी हिदायत आहे, जंहिंखे ॾिए अलाह ताला। बाक़ी हाणे वेठा फिरतियूं हणंदव, हिकिड़े ॾींहुं दाख़िल थींदव इस्लाम में, ॿिए ॾींहुं निकिरी वेंदव, त असां अलाह ख़ैरु आहे। कुल इन्नल हुदा हुदल्लाह ऐं यूता अहदुम मिस्ल मा ऊतीतुम औ युहाजूकुम इंद रब्बिकुम, अलाह जी चयूं पत न कजो। कुल इन्नल हुदा हुदल्लाह ऐं यूता अहदुम मिस्ल मा ऊतीतुम, ऐं यूता अहदुन चऊं पत न कजो त मिलंदो कंहिंखे अहिड़ो दीन जहिड़ो मिलियो माऊतीतुम, जेको तव्हांखे मिलियो आहे। औ युहाजूकुम इंद रब्बिकुम, या उहे जवाबदार कंदा तव्हांखे तव्हांजे ख़ुदा वटि, यानी वरी ॿुधाइनि तव्हां सचो पंहिंजो दीन जी ॻाल्हि यहूदी था चवनि, नसारा था चवनि, त पंहिंजी दीन जी ॻाल्हि मुस्लमाननि खे न ॿुधायो, त मतां वरी तव्हां ते शाहिदी ॾियनि क़यामत ॾींहुं। ऐं यूता अहदुम मिस्ल मा ऊतीतुम औ युहाजूकुम इंद रब्बिकुम कुल इन्नल फज़्ल बियदिल्लाह, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ इन्हनि खे त फज़्ल अलाह ताला जो अलाह जे हथ में आहे। कुल इन्नल फज़्ल बियदिल्लाह, फज़्ल जेको आहे हथ में अलाह जे आहे, जंहिंखे वणेसि तंहिं ते फज़्ल करे ऐं हिदायत ॾिए। फज़्ल आहे उहो जो हिदायत ॾिए थो,
हिदायत माण्हू पाण ई पाण अख़्तियार नथो करे सघे। कुल इला मां यशाउ, चाहींदा तॾहिं दीन इस्लाम खे अख़्तियार करणु जॾहिं अलाह ताला चाहींदो ऐं अलाह ताला जो फज़लु हूंदो तॾहिं चाहींदा। कुल इनल फज़ल बियदिल्लाह यूती मन यशाउ, पोइ इहो फज़लु जेको आहे जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए अलाह ताला पाण, ॾिएसि त ॾिए, न ॾिएसि त न ॾिएसि। कुल इनल फज़ल बियदिल्लाह यूती मन यशाउ वल्लाहु वासिउन अलीम, बेशक अलाह ताला वासिन वसी इल्म वारो आहे, कुशादे इल्म वारो आहे, कुशादो आहे इल्म में, वासिन संदसि नालो बि आहे ऐं अलीम बि आहे, इल्म वारो बि आहे। यख़्तसु मुख़्तस थो करे, यख़्तसु बिरहमतिही मन यशाउ, ख़ासि माण्हुनि जे लाइ रहमत जेका पंहिंजी रहमत ऐं फज़ल इहो थियो, फज़ल बि हो रहमत बि आहे जो हिदायत ॾिए। यख़्तसु बिरहमतिही मन यशाउ, पंहिंजे रहमत सां, पंहिंजो फज़ल, पंहिंजे फज़ल सां या हिदायत ॾिए थो, मुख़्तिस थो करे ऐं उनजे लाइ ख़ासि थो करे। बिरहमतिही मन यशाउ वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम, बेशक अलाह ताला वॾे फज़ल करण वारो आहे। कुल इनल फज़ल बियदिल्लाह यूती मन यशाउ वल्लाहु वासिउन अलीम, यख़्तसु बिरहमतिही मन यशाउ वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम, बेशक हू फज़ल वारो आहे, अज़ीम फज़ल वारो आहे। ومن أهل الكتاب من إن تأمنه بقنطار يؤديه إليك، यानी यहूदी ऐं नसारनि जे विच में अहल किताब में माण्हू यानी चङा बि आहिनि, मठा बि आहिनि, ऑनेस्ट बि आहिनि ऐं डिसऑनेस्ट बि आहिनि। इहो कोन त सभई ऑनेस्ट आहिनि ऐं सभई डिसऑनेस्ट आहिनि, ईअं न आहे, मतिलबु ॿई धुरियूं आहिनि, हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा बि आहिनि। वमिन अहलिल किताब, अहिड़ा बि आहिनि अहल किताब जा, मन इन तअमनहु बिक़िंतारिन युअद्दीही इलैक, त जेकॾहिं किंतार यानी हिकिड़ो तमामु वॾो खज़ानो उन्हनि जे हवाले करियो त हू तव्हांखे ऑनेस्टली मोटाए बि ॾींदा, अहिड़ा बि माण्हू आहिनि। वमिनहुम मन इन तअमनहु बिदीनारिन, ऐं ॿिए कंहिंखे रुॻो हिकिड़ो पैसो ॾिए, हिकिड़ो ॾोकड़ ॾिए, हिकिड़ो रुपयो ॾिए, दीनार ॾिए, त उहो बि पोइ मोटाए हुन खां वठणु ॾुखियो आहे, ॾींदो कोन को। अहिड़ा ॾुखिया बि माण्हू आहिनि, होॾा सुठा बि आहिनि, सुठा बि आहिनि। वमिनहुम मन इन तअमनहु बिदीनार, तअमन हुनखे ॾिजे अमानत करे, तअमनहु मन इन तअमनहु बिदीनार ला युअद्दीही इलैक, त हू मोटाए कोन ॾींदो तव्हांखे। इल्ला मा दुमत अलैहि क़ाइमा, तेसिताईं जो बीठा हुजो हर रोज़ु हुनजे, मूंखे पंहिंजो रुपयो मोटाए ॾे, मूंखे जो पैसो ॾेखार, मोटाए ॾे, मूं तोखे ॾिनो ॾिनो, पोइ मथो हुनजो खाई वञो, बेज़ार कंदो, ख़्वार कंदुसि जान में, पोइ हू तव्हांखे तिड़ी तापड़ी मरी सिझी तव्हांखे ॾींदो, चवंदो वठो भला मुंहिंजो मथो खाई वियो हलियो। ومن أهل الكتاب من إن تأمنه بقنطار يؤديه إليك ومنهم من إن تأمنه بدينار لا يؤديه إليك إلا ما دمت عليه قائما ذلك بأنهم قالوا ليس علينا في الأميين سبيل। इहो इन करे आहे जो उन्हनि मज़ा के, यानी सभई ईअं त न सम्झंदा हूंदा, पर उन मज़ा के आहिनि जेके सम्झनि था त असांखे उमीयीन यानी अरबनि ते, ग़ैर नसारनि ते, ग़ैर यहूदियुनि ते को सबील न आहे, यानी असां तव्हां हिसाबु कोन किताबु कोन थींदो जेकॾहिं असीं हिननि खे ठॻियूं, यानी मुस्लमाननि खे जेकॾहिं ठॻियूं त असांजे लाइ मिड़ी ख़ैर आहे, क़यामत में असांजो हिसाबु किताबु कोन थींदो। हिंदू बि जेके के माण्हू सम्झंदा, के त वीचारा ऑनेस्ट आहिनि, उहे पंहिंजो पखो पुख़्तो हिसाबु रखनि था, ॾियनि था, पर के माण्हू हूंदा जनाब असां जेकॾहिं ठगी कईसूं मुस्लमान सां या ईसाई सां या फलाणे सां टीरे सां, त असां तव्हां हिसाबु कोन्हे, मिड़ी ख़ैर आहे। त इहो ॼण हिकिड़ो रेसिस अंदाज़ आहे सोच वीचार जो चए छो जो हू धारिया आहिनि, दे आर अदर्स, दे आर नॉट लाइक मी, दे आर नॉट वन ऑफ अस,
त इन करे हुनखे ठगी करणु, हुनखां पैसो फुरणु, हुनखे क़तलु करणु, हुनखे ग़ारतगरी करणु, हुन सां उहो असांखे हिसाबु कोन्ह थींदो या असांखे पाण सवाबु थींदो जेकॾहिं ईअं कंदासूं त. ومن أهل الكتاب من إن تأمن بقنطار يؤدي إليك ومنهم من إن تأمنه بدينار لا يؤدي إليك إلا ما دمت عليه قائما ذلك بأنهم قالوا ليس علينا في الأميين سبيل ويقولون على الله الكذب وهم يعلمون. ऐं इहो जेकॾहिं कूड़ ठाहियो अथऊं त अलाह ताला असांखे इजाज़त ॾेई छॾी आहे त भले मुस्लमाननि खे फुरियो, भले हिंदुनि खे फुरियो, भले ईसाइनि खे, ॿियनि खे दाइरनि खे फुरियो, त इहो कूड़ था ॻाल्हाइनि अलाह ताला ते, छो जो अलाह ताला कंहिं बि मज़हब वारे खे कोन्ह चयो आहे त ॿियनि मज़हबनि वारनि खे त हीअं फुरियो. यानी सभु कंहिंखे रहणो आहे, सच सच आहे, कूड़ कूड़ आहे, अदल अदल आहे, इंसाफ़ इंसाफ़ आहे. कंहिं बि माण्हू सां, सो कंहिं माण्हू सां, हर जिन्स सां, हर फ़िक्र सां, हर मज़हब सां, हर एथनिसिटी सां जेको आहे इंसाफ़ करणु घुरिजे. भला मन औफ़ा बिअहदिही वत्तक़ा, बेशक ॿ ॻाल्हियूं आहिनि. जंहिं पंहिंजो वाइदो अलाह ताला सां पूरो कयो ऐं जंहिं अलाह ताला जी परहेज़गारी कई, अलाह ताला खां ख़ौफ़ रखियो, अलाह ताला खां ॾिनो, हिसाब किताब खां ॾिनो, जहन्नम में जन्नत जी ॻाल्हि खे ज़हन में रखियईं. भला मन औफ़ा बिअहदिही वत्तक़ा फ़इन्न अल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन. त पोइ बेशक अलाह ताला एॾनि पायस परहेज़गारनि खे, मुत्तक़ीन खे अलाह ताला पसंदि करे थो. अलाह ताला ज़ालिमनि खे पसंदि नथो करे, हठीलनि खे, मुतकबरनि खे, फलाणनि फलाणनि खे पसंदि नथो करे. त इहो सुठो हिकिड़ो सुहिणो मज़मून आहे त अलाह ताला कहिड़नि खे पसंदि करे थो, कहिड़नि खे नथो पसंदि करे. फ़इन्न अल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन.